अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मैं फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि पीटीआई जी सियासी कमेटी जो इजलास बनी गाला में जारी। बेतवादी रिथ बाग़ी MNAs ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई ते ग़ौर। मौजूदा सियासी सूरतहाल जो बि जाइज़ो वरितो पियो वञे। इजलास में पीटीआई जे सीनियर क़यादत, वफ़ाक़ी वज़ीर ऐं ॿिया बि शरीक। 27 मार्च ते जलसे खे कामयाब बणाइण ते वीचार। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी सिंध में गवर्नर राज लागू करण जी मुख़ालफ़त करे छॾी। शाह महमूद कुरैशी चयो आहे त हू सिंध में गवर्नर राज लागू करण जी हिमायत नथो करे। सिंध हाउस मां हुकूमती भुर्जा MNAs अणॼातल हंधि मुंतक़िल थी विया। सरकारी ज़रियनि मूजिबि MNAs खे सुबुह सवेर गाॾियुनि ज़रिए मुंतक़िल कयो वियो। सरकारी इदारनि पारां अणॼातल हंधि मुंतक़िल थियल हुकूमती MNAs जो पतो लॻाइण जूं कोशिशूं जारी आहिनि। खेल ख़त्म थी चुको। माण्हुनि खे वधीक तकलीफ़ सहण जी ज़रूरत नाहे। पीपल्स पार्टी जी नाइब सदर शेरी रहमान चयो आहे त आइन खां मथां तरीक़े सां उहिदे ते रहण जी कोशिश मुल्क खे बदतरीन बहरान जे वर चाढ़े छॾींदी। पाकिस्तान जो डिफॉल्ट मूड सदा जमहूरी रहियो आहे। अहिड़ो मनसूबो नाहे जो सियासी तौर ते अमल जो उहो विरसो छॾे ॾिजे। नाराज़ MNAs चयो उन्हनि पार्टी छॾे ॾिनी आहे। पार्टी छॾींदड़ मेंबरनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी ऐं नाअहल थींदा। सुध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो त आर्टिकल 63 ए तहत पार्टी सरबराह जे ख़त बैदि स्पीकर वोट जी ॻणप न कंदो। पार्टी छॾण ऐं ॿी पार्टी में शमूलियत बाबति क़ानून मौजूदु आहे। अपोज़िशन ज़ाती आर्मी जोड़े छॾी आहे। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद वज़ीर आज़म खे सिंध में गवर्नर राज लागू करण जी तजवीज़ ॾेई छॾी। घरू वज़ारत जो अहम इजलास तलब। सिंध में अमन अमान जी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। ज़रियनि मूजिबि अमन अमान जी सूरतहाल खे नज़र में रखंदे समरी तयारु कई वेंदी। शेख रशीद जो चवणु आहे त सिंध हाउस एक्सपोज़ थी वियो आहे। क़ौम इमरान ख़ान सां गॾु आहे। सिंध हाउस में जेका ख़रीदो विकिरो थी उन ते हुन मशवरो ॾिनो आहे त सिंध में गवर्नर राज लागू कयो वञे। हाणे वज़ीर आज़म जो इख्तियार आहे त हू छा करणु चाहे थो। जमहूरियत ख़िलाफ़ साज़िश जूं शाहिदियूं मौजूदु आहिनि। खेसि चैलेंज कयो वियो त हू अदालत में सबूत पेश कंदो। पाकिस्तान बार काउंसिल सिंध में गवर्नर राज लागू करण जी मुख़ालफ़त करे छॾी। पाकिस्तान बार काउंसिल गवर्नर राज लागू करण वारे घरू वज़ीर वारे बयान जी मज़म्मत करे छॾी। पाकिस्तान बार काउंसिल सिंध में गवर्नर राज लॻाइण सां मुल्क में इंतशार फैलजण जो ख़दशो आहे। डफेड़ नथा चाहियूं। हुकूमत चिड़ ॾियारण जी कोशिश करे रही आहे। असेंबली मेंबरनि जी ज़िंदगी ऐं कुटुंब खे ख़तरो आहे। असां असेंबली मेंबरनि जो तहफ़ुज़ कंदासीं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त क़ौमी असेंबली जे मेंबरनि खे धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि। हुकूमत ख़िलाफ़ असेंबली मेंबर पंहिंजा समूरा ज़रिया इस्तेमालु कनि। हू पंहिंजा समूरा कार्ड हींअर ज़ाहिर न कंदा। ईंदड़ कुझु ॾींहनि में घणो कुझु वाज़िह थी वेंदो। OIC इजलास सबबि हू इस्लामाबाद में डफेड़ नथा चाहिनि। हुकूमत चिड़ ॾियारण जी कोशिश करे रही आहे।
गवर्नर राज लॻाइण जी कोशिश कई वई त सिंध भरपूर मज़ामत कंदी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो घरू वज़ीर शेख रशीद जे बयान ते रद्द अमल। संदसि चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत गैर क़ानूनी क़दमनि खां पासो करे सिंध जो अवाम कंहिं बि सूरत में गवर्नर राज खे क़बूल न कंदो। पीटीआई जा MNAs बि हुकूमत खां छुटकारो चाहिनि था। 20 खां वधीक हुकूमती मेंबर असां सां गॾु आहिनि। अंग वधी सघे थो। मुस्लिम लीग नून जे अॻवान ऐं अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासीअ चयो आहे त PTI जा मेंबर इक़्तिदार छॾे अपोज़िशन वटि अची रहिया आहिनि। हुननि हुकूमती मेंबरनि खे पैसा नाहिनि ॾिना। उहे इमरान ख़ान खां बेज़ार आहिनि। क़ौमी असेंबली जो स्पीकर कानून खां मथां नाहे। जेको बि कानून जी भञगड़ी कंदो उहो गद्दार हूंदो। जल्द मुल्क खे सिलेक्टेड हुकूमत खां छुटकारो ॾियारबो। इमरान ख़ान बेएतमादी रिथ खां अॻु एतमाद विञाए वेठो आहे। इमरान ख़ान ते PTI मेंबरनि ऐं अवाम जो एतमाद नाहे रहियो। मुस्लिम लीग नून जे अॻवान हमज़ा शहबाज़ चयो आहे त इमरान ख़ान अपोज़िशन खे धमकियूं ॾेई रहियो आहे। अॼु इमरान ख़ान खां केर बि पुछण वारो न आहे। वोट ॾियण हर MNA जो क़ानूनी हक़ आहे। इमरान ख़ान अवाम खे मारण खां सवाइ कुझु नाहे कयो। लाहौर में जहांगीर ग्रुप जो मुशावरती इजलास अॼु थी रहियो आहे। इजलास दौरान मुस्तक़बिल जी हिकमत अमली ते वीचारियो वेंदो। इजलास दौरान जहांगीर तरीन बि टेलीफोन ज़रिए शिरकत कंदो। हुकूमती इत्तेहादी काफ लीग ऐं MQM सिंध में गवर्नर राज जी मुखालफ़त करे छॾी। ॿिन्ही पार्टियुनि सियासी बहिरान जे हल लाइ माइनस इमरान ख़ान फार्मूला पेश करे छॾियो। काफ लीग ऐं MQM जो चवणु आहे त वज़ीर आज़म पाण नथो बची सघे। हाणे हू PTI जी हुकूमत बचाइण जी कोशिश करे। MQM कन्वीनर डॉक्टर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान बचंदे नज़र न पियो अचे, पर PTI जी हुकूमत बची सघे थी। काफ लीग जे अॻवान तारिक बशीर चीमा चयो आहे त वज़ीर आज़म खे घुर्जे त एडवेंचर करण बदिरां PTI जे कंहिं मेंबर खे साम्हूं आणे जंहिंजी वज़ीर आज़म थियण ते इतफ़ाक़ करे सघिजे। घरू वज़ीर शेख रशीद जी गेम ओवर थी चुकी। खेसि मछ जेल में क़ैद थींदे ॾिसी रहियो आहियां। हुकूमत तोड़े अपोज़िशन टी चौक ते जलसो न कंदा। 28 मार्च खां ई समूरा मामला हल थी वेंदा। ख्वाबनि जे हवाले सां मशहूर सूबाई सलाहकार मंज़ूर वस्तान चयो आहे त शेख रशीद जा 28 मार्च ताईं अहिड़ा ई बयान ईंदा, पर शेख रशीद खे शेख रशीद न सम्झियो वञे। शेख रशीद हाणे बहानो ॻोल्हे रहियो आहे, पर हाणे संदसि गेम ओवर थी चुकी आहे। MNAs इमरान ख़ान सां नफ़रत जो इज़हार करे ख़ान सां अलॻि थी रहिया आहिनि। इमरान ख़ान बाइकाट जो बहानो करे फरार थियणु चाहे थो। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर मीर अब्दुल क़ुद्दूस बिज़िन जो सूबे में तालीमी इदारनि जे बंदिश ते नापसंदीगीअ जो इज़हार कंदे तालीमी सरगर्मियूं बहाल करण जूं हिदायतूं जारी करे छॾियूं। क़ुद्दूस बिज़िन जो जी सदारत हेठि आला सतही इजलास सिक्योरिटी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो। वॾे वज़ीर जो चवणु हो त फोर्सिस दहशतगर्दीअ खे मुंहुं ॾियण जी भरपूर सलाहियत रखनि थियूं। रमज़ान मुबारक दौरान सिक्योरिटी इंतज़ामनि खे वधीक असराइतो बणायो वञे। वर्ल्ड बैंक ईंदड़ हफ़्ते पाकिस्तान में पंहिंजूं ऑफिसूं बंदि करण जो ऐलान कयो आहे। वर्ल्ड बैंक इंतिज़ामिया पारां अमले खे घरनि मां राब्ते में रहण जूं हिदायतूं कयूं वयूं आहिनि। आलमी बैंक जे तर्जुमान जो चवणु आहे त सरकारी मोकलुनि सबबि पाकिस्तान में समूरी ऑफिसूं बंदि रहंदियूं। ऑफिसूं बंदि करण जो पाकिस्तान जी सियासी सूरतहाल सां को बि वास्तो नाहे। कराची जे शांति नगर वारे इलाक़े में झोपड़ियुनि खे बाहि लॻी वई।
5 मासूम भाउ भेण सड़ी फोत थी विया। 5 झोपड़ियूं मुकमल तौर सड़ी वयूं। पुलिस ज़रियनि मूजिबि बाहि लॻण सबबि 12 वरियनि जी साइमा, 11 वरियनि जो फरहान, 9 वरियनि जो कामरान ऐं 8 वरियनि जी तैयबा शामिल आहिनि। हिक ॿारड़ी ज़ेबा सड़ी ज़ख़्मी थी पई, इस्पताल में दम ॾिनई। फायर ब्रिगेड पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो। बाहि लॻण वक़्तु संदन वालिदेन कम ते वियल हुआ। मुल्क में कोरोना विघे वधीक 7 ॼणा हयाती विञाए वेठा। NCOC मूजिबि 183 नवां केस ज़ाहिर थियण जी तस्दीक करे छॾी। कोरोना विघे पोतियुनि जो अंग 30,326 थी वियो। NCOC मूजिबि मुल्क में कोरोना केसनि जी शरह 0.4% रही। मुल्क में 225 कोरोना वरतल मरीज़नि जी हालत ॻणितीअ जोगी।